सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। अव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। अव्हां खे ॿुधाईंदो हलां त अॼु 4 मार्च जो ॾिहाड़ो आहे, जेको सिंध जे क़ौमी जिदोजहद में अहम हैसियत रखे थो। हिन ॾींहं खे सिंध जा माण्हू हर साल मल्हाईंदा आहिनि इन जज़्बे सां त 4 मार्च ते शुरू थियल जिदोजहद अॼु बि जारी आहे। इन निस्बत सां अॼु 4 मार्च ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। केतिरनि ई माण्हुनि खे ख़बर न आहे त 4 मार्च ते छा थियो, असां 4 मार्च छो था मल्हायूं, उन जी अहमियत कहिड़ी आहे। इन सिलसिले में काफ़ी माण्हुनि मज़मून लिखिया आहिनि। उन में यूसुफ मेमून आहे, उन जो हिकिड़ो मज़मून आहे। इन ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल थींदी त 4 मार्च जे ॾींहुं छा थियो हो। 4 मार्च सिंध जे शागिर्दनि लाइ जिदोजहद ऐं वतन लाइ जाखोड़ जो वचन जो ॾींहुं कीअं बणिजी वियो। दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे शागिर्दनि वांगुरु सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ते पिणु शागिर्द बिरादरी जी आलमी सुजागी जो काफ़ी असरु पइजी चुको आहे। अॼु जो पोरियत शागिर्द ऐं दानिश्वर एॾो हिसास आहे जो वियतनाम, फ़लस्तीन ऐं बंगाल में मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि जे जलंदड़ जिस्मनि में पंहिंजे जिस्म ऐं रूह खे सड़ंदो ॾिसी खूनी ऐं जाबर सां जंग जोड़े थो। हू इंसानी हक़नि, इंसाफ़ ऐं भाईचारे जहिड़नि आलमी उसूलनि में ईमान रखे थो। प्यार, अमन ऐं आज़ादीअ खे पंहिंजी मंज़िल सम्झे थो। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि सिंध खे 1 यूनिट जे ज़ंजीरनि खां आजो करणु ऐं जीए सिंध तहरीक जे बुनियाद रखण लाइ गुज़िरियल 5 सालनि खां ॾींहं राति जाखोड़ कई। वायुमंडल जो इंसान जे सोच ते वॾो असरु आहे। सिंध जंहिंखे हमेशह ज़ुल्म जे घाणे में पीड़ियो वियो आहे, इन ई ॾाढ ऐं बेइंसाफ़ी उन्हनि नौजवाननि जे ज़हन में वतन सां प्यार जहिड़ी इनकलाबी सोच पैदा कई। इहा सोच छा हुई जंहिं सिंध जे सूरनि खे मुआशी, सियासी ऐं सक़ाफ़ती आज़ादीअ जहिड़ा नारा ॾिना। 4 मार्च 1967 अव्हांखे वरी ॿुधाईंदो हलां त 4 मार्च 1967 ते वहियल रत सिंध जे क़ौमी तहरीक खे हिकु नए मोड़ ते वठी आयो। 5 साल अॻु फेबरवरी जे आख़िरी हफ़्ते में सिंधूअ जे साॼे कप ते सिंध यूनिवर्सिटी जहिड़े अज़ीम इदारे में दुखियल बाहि जो बंबट भड़की उथियो। नौजवाननि हक़ ऐं इंसाफ़ लाइ ज़ालिम ऐं बातिल जे ख़िलाफ़ जिदोजहद शुरू कई। उन वक़्त जे मक़बूल वाइस चांसीलर हसन अली अब्दुर्रहमान खे कमिश्नर मसरूर, हैदराबाद जे कमिश्नर मसरूर जी शरारत ते यूनिवर्सिटी जी सरपरस्ती तां इस्तीफ़ा वठाई वई। किथे तो असां सभिनी खां इहो ॾिठो थी। सभिनी क्लासनि खां बाइकाट कयो। इंजीनियरिंग कॉलेज ऐं मेडिकल कॉलेज जे मुहबे वतन शागिर्दनि जे साथ सां तहरीक ज़ोर वरितो। असां 6 ॾींहं सिंध यूनिवर्सिटी जे 10 बसुनि जे काफ़िले सां हैदराबाद शहर में कमिश्नर मसरूर जे ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो। हज़ारे शागिर्दनि जो मुतालबो हुयो त हसन अली अब्दुर्रहमान खे वापसि आंदो वञे, 1 यूनिट टोड़ियो वञे, सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ज़बान बणायो वञे ऐं कमिश्नर मसरूर खे हैदराबाद मां निकाली ॾिनी। सॼो शहर थरथरे में अची वियो। इन वक़्तु असांजी हिन तहरीक जा सरवाण यूसुफ लगारी, मुजीब पीरज़ादो, कामिल राजपर,
ऐं मसूद नूरानी हुआ। आख़िर 4 मार्च जो ॾींहुं अची वियो। सुबुह जो एहतिजाजी जुलूस खां पोइ शाम जो ओल्ड कैंपस में कमिश्नर मसरूर जे बोते साड़ण जो प्रोग्राम। नई कैंपस जे हॉस्टलनि मां 5:30 लॻे धारे बसुनि में पुरअमन जुलूस पंहिंजे मुतालबनि जा नारा हणंदो हैदराबाद ॾांहुं राही थियो। मीर गुलाम अहमद ऐं एजाज़ कुरैशी सां गॾु मां 3 नंबर बस में सुवार हुयुसि। जॾहिं असां जूं बसूं लाल क्वार्टर यानी मौजूदह राजपूताना अस्पताल वारी साइड जे भरिसां पहुतियूं, तॾहिं 7 जे तइदाद में पुलिस बसुनि खे 2 पासनि खां घेरो करे वरितो। बाक़ी ओलह ऐं ओभर खां सिम जो पाणी बीठल हो। डिप्टी कमिश्नर अलमदार रज़ा पुलिस जी क़यादत कई। बसुनि जे बीहंदे ई असां सभिनी पंहिंजूं घुरूं पंहिंजा मुतालबा जोश सां नारा हणी ज़ाहिर कयूं। ओचितो पहिरियुनि 2 बसुनि ते लठियुनि जो वसकारो थी वियो। ॻोढ़ा गैस जा गोला छोड़िया विया। घड़ी पल में असां जूं अखियूं बंदि थी वयूं। ओचितो असांजे बस जे दरियुनि जा शीशा टुटण शुरू थिया। बेरहम पुलिस जूं लठियूं असांजे जिस्म ते लॻण शुरू थियूं। एजाज़ कुरैशी जेको दरिये जे भरिसां वेठल हो, तंहिंखे काफ़ी धक लॻा। चौधारी इफ़रातफ़री दाहूं बस जे शीशनि जे भॼण जा टुटण जा आवाज़ हुया। आख़िर काफ़ी देर जे सख़्त लाठी चार्ज खां पोइ असां सभिनी खे ट्रकुनि में सथियो। वायुमंडल में गैस जी बदबू, पट ते शीशनि जा पखड़ियल टुकड़ा, ख़ाली शेल ऐं रत जा निशान। साम्हूं रस्ते ते यूसुफ आगा ऐं सिकंदर पठान ऐं हिकु ड्राइवर जा साणा जिस्म रत में ॿुॾल पिया हुआ। इहो सभु कुझु सिज खां ॾिठो कोन थियो। आकाश ते ॻोढ़ाण छॾींदो ख़ामोशी सां दूर पूरब में पहाड़ियुनि जे गोद में गुम थी वियो। सिपाही भरिसां सिम जे पाणीअ में लोही टोपला भरे उन्हनि सुतल साणनि जिस्मनि जे मुंहं ते हारे रहिया हुआ। कुझु वक़्त खां पोइ कमिश्नर मसरूर पाइप पीअंदो फातिहाना अंदाज़ में असांजे भरिसां लंघी वियो। राति जो 2 लॻे ताईं 207 शागिर्द जेल में दाख़िल थी चुका हुआ। असां सां गॾु बेगुनाह कंडक्टर ऐं ड्राइवर पिण हुया। उन्हनि मां 107 हिकु बैरक ऐं बाक़ी 100 ॿी बैरक में विधा विया यानी वाड़िया विया। मां ऐं मुंहिंजो दोस्त अली अहमद डूगर कंबल वेढ़ियो लोही दरियुनि ऐं छित जे टीहनि ॾांहुं निहारींदा रहियासीं। मथे बीठल पहिरेदार जे लॻायल घिंडनि जे धक मां ख़बर पई त राति जा 3 थिया हुया। ख़बर न आहे सोचींदे असांखे केॾी महिल निंड अची वई। असांजी अखि तॾहिं खुली जॾहिं भर वारनि बैरकुनि मां कैदियुनि अची असांजो स्वागत कयो, असांजी मुलाक़ात कई, जेके अॻु कैदी हुया। इहो आचर जो ॾींहुं हो। कैदी कपिड़नि धोअण ॿियनि दधनि सां लॻी विया। सुबुह जो नेरण लाइ अधु ड्रगड़ी ऐं गुड़ जी चांहि मिली। शाम जो दाल ऐं मकईअ जी मानीअ लाइ लाइन लॻाए बीठासीं। ॿिए ॾींहुं सुबुह जो बलोचिस्तान मां क़ौमी असेंबलीअ लाइ चूंडियल मेंबर दोदा ख़ान ज़रक़ज़ई, जेको 14 सालनि लाइ कुझु वक़्तु अॻु अयूब ख़ान तरफ़ां जेल मोकिलियो वियो हो, असां सां मिलण आयो। हिन साहब असां शागिर्दनि सां काफ़ी हमदर्दी कई ऐं असांजे हिमत खे काफ़ी सारायो। हिन जज़्बात में अची ज़ख़्मी शागिर्दनि जे कपिड़नि जे लॻल रत खे चुमी ॾिनी। शाम जो असां सभिनी लाइ भुॻड़ा घुराईं, जेकी यूसुफ लगारी सभिनी खे बुक भरे झोल में विझंदो विरहाईंदो। हर रोज़ शाम थींदे ई असां सभिनी खे 2 बैरकुनि में बंदि करे छॾींदा हुआ। यूसुफ लगारी 107 वारी बैरक में हुयो, यानी जंहिंमें एजाज़ कुरैशी, मोहम्मद अली मैसर, लाला ख़ालिद, अली गुलाम, शमसुल हक़ ऐं ॿिया असां हुआसीं।
रात जो असां बैरेकुनि में हो जबालो ऐं ॿिया क़ौमी गीत ॻाईंदा हुआसीं। सभु अंदरि पुरसुकून ऐं हौसला बुलंद रखियो वेठा हूंदा हुआसीं। पर केॾी महिल घर वारनि जी हालत जो अंदाज़ो करे मूंखे कुझु निराशाई थींदी हुई। सूमर जे ॾींहुं हैदराबाद शहर जे मुअज़्ज़िज़ वकीलनि जे टोले असांजे तरफ़ां पुलिस जे ख़िलाफ़ फुरलुट जो केस दाख़िल कराइण मुतलिक़ सलाह मशवरा शुरू कया। असां सां सलाह मशवरा करण आया मोहम्मद अहमद ऐं रसूल बश्क पली जो उन्हनि वकीलनि में नुमायां हुया। जेल जे अंदरि ख़बर पई त डॉक्टर मोहम्मद सालेह कुरैशीअ खे नओं वाइस चांसिलर मुक़ररु कयो वियो आहे ऐं शागिर्दनि जे आज़ादीअ जूं कोशिशूं हलनि पियूं। अरबा जे शाम जो ओचितो असां 10 ॼणनि खे पंहिंजे सामान समेत गेट ॾांहुं सॾु पियो। ख़बर पई त असां सभु आज़ादु कया पिया वञूं। शाम जो 6 लॻे धारे पहिरियों जथो, जंहिंमें यूसुफ शेख, नसरुल्लाह, एजाज़, लियाकत जतोई ऐं मां आज़ादु कया वियासीं। ॿिए ॾींहं ताईं सभु शागिर्द अब्दुल हमीद जतोई, हाजी नजमुद्दीन सरीवाल, गनी टालपुर ऐं अली अहमद कुरैशी ज़मानत ते आज़ादु कया विया। 4 मार्च 1967 जे वाक़िए सॼी सिंध में ज़ुल्म ऐं इस्तिहसाल जे ख़िलाफ़ जोत जलाए छॾी। उन ॾींहं खां पोइ सिंध यूनिवर्सिटी शागिर्द क़ौमी जिदोजहद में सॼी सिंध जी रहनुमाई करण लॻा। नई कैंपस में शागिर्दनि जो कयल फ़ैसिलो ॼण सॼी सिंध जो फ़ैसिलो हूंदो हो। GS जो नारो हितां ई हक़ीक़त जो रूप वठी कशमोर खां कारूझर ताईं तूफ़ान वांगुरु पखिड़िजी वियो। वेझी माज़ीअ में सक़ाफ़ती, मुआशी ऐं इल्मी सुजाॻीअ लाइ ढाका बांग्लादेश जी ढाका यूनिवर्सिटी जेतिरो कमु कयो आहे, तंहिंखां पोइ सिंध यूनिवर्सिटी इन्हनि अज़ीम मक़सदनि लाइ जदोजहद करे रही आहे। सिंध जे रहाकुनि हितां जे शागिर्दनि ते भरवसो ऐं वेसाह कयो आहे ऐं खेनि पंहिंजे काफ़िले जो महंदार अॻुवान सरबराह मुक़ररु कयो आहे। हीउ अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ यूसुफ मेमण जो मज़मून आहे जेको इन जदोजहद में शामिलु हुयो, जंहिं पंहिंजी यादगिरियूं लिखियूं। मूं उनजो मज़मून तव्हांजे वारो पेश कयो आहे, छाजे करे जो हू अखियुनि ॾिठो शायदि ऐं ख़ुदि इन जदोजहद में शामिलु हुयो। अव्हांजी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।